वालेकुम दोस्तों, अवां सां एक नए अपडेट सां गॾु हाज़िर थिया आहियूं। सोपसी पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अवां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों, मेगा सोपसी पापनगर जे ईंदड़ एपिसोड में जीअं त तव्हां ॾिसंदो त शेरदिल ऐं वॾेरे बालाज खान जे विच में वॾो टकर थींदो। बालाज खान शेरदिल जे पीउ खे सम्झाईंदो त तूं पंहिंजे पुट खे सम्झाए छॾ त उहो पोइ हिते हटी छॾे, न त मां हुनजो अहिड़ो बुरो असरु कंदुमि त हुनजो लाश बि तोखे कोन मिलंदो। तो शेरदिल तमामु घणो ज़िद्दी माण्हू आहे, उहो कॾहिं बि पोइ हिते कोन हटंदो। तव्हां ॿियनि ड्रामनि में बि ॾिठो आहे त उहो तमामु घणो ज़िद्दी आहे ऐं हुनजो कैरेक्टर बि सुठो रहियो आहे। उहो प्लान कंदो, पंहिंजो पुराणो प्लान जेसीं न कंदो तेसीं पोइ हिते कोन हटंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण मिलंदो त रोशन खे बालाज खान जे क़ैद मां मंठार आज़ादु कराईंदो ऐं रोशन जी अहिड़ी त तबियत ख़राबु थी वेंदी जो मंठार खे हुनजी तबियत ते रहम पवंदो ऐं बालाज खान जे क़ैद मां हुनखे आज़ादु कराए छॾींदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त अकबर उत्तरादी ऐं ॿिया खोड़ सरार नवां अदाकारीदा आहिनि, तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। ड्रामे में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकर पसंदि आयो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।